वेलकम बैक नाज़रीन। खबर शामिल करण था आलमी कश्मीर कॉज कमेटी पाकिस्तान यूथ काउंसिल के चेयरमैन अतीक राजा चयो त कश्मीर पाकिस्तान जो अणटुट हिस्सो है। भारतीय सरकार आलमी कानूनन ऐं आलमी असूलन जी खुलियल भञकड़ी करे कश्मीरी अवाम मथां ज़ुल्म ऐं बर्बियत जी इंतहा करे छॾी आहे। नसीराबाद के डिग्री कॉलेज में कश्मीर बणिजंदो पाकिस्तान जे सेमिनार के खिताब कंदे अतीक राजा चयो त भारत कश्मीर मथां गुज़िरियल 73 सालन खां ज़ुल्म करे रहियो आहे। संदसि चवण त पाकिस्तानी अवाम कश्मीरी अवाम जी आज़ादी ख़ुद मुख्तियारी चाहे थो। हुन चयो त 10 दिसंबर जो ॾियारो कश्मीरी अवाम सां ॿधी जेज़ार तौर मल्हायो वञे। अतीक राजा चयो त नौजवान जेके आहिनि कश्मीरी अवाम जे हक़नि लाइ सोशल मीडिया के दायरे में रही करे मुहिम शुरू कई वञे। जो जज्बा है ये जज्बा इस चीज की अक्कासी करता है कि अब कश्मीर की जो आज़ादी है वो बहुत दूर नहीं है। हम इस चीज को समझ लें कि हमने अब जो कश्मीर का जो कॉज है इसको इंटरनेशनल बना दिया है, लेकिन इंटरनेशनल बनाने के बाद इसको हम छोड़ेंगे नहीं। हम इंटरनेशनली जो आवाम है उसको भी इस चीज के ऊपर लाएंगे, इस प्लेटफॉर्म पे लाएंगे, रियलाइज करवाएंगे कि देखिए कश्मीर जो चीज मांग रहा है, कश्मीर जिस चीज की डिमांड कर रहा है वो बिल्कुल ऐसी है जिसको हम बोलते हैं कि लॉजिकल चीज है। अक़वाम मुत्तहिदा की जो करारदादे हैं वो चिल्ला चिल्ला के बोलती हैं कि कश्मीरियों को उनका हक खुद इरादी दिया जाए। गवर्नमेंट डिग्री कॉलेज नसीराबाद में गुज़िरता 3 महीननि खां हर हफ़्ते में एहतजाजी रैली कढी वञे थी, जंहिंमें आलमी अदालतुनि खे अक़वाम मुत्तहिदा के दुनिया जे मज़लूम क़ौमुनि खे अपील कई वई आहे त कश्मीर इशूज़ ते पंहिंजो आवाज़ उथारनि। तमाम बेहतरीन अंदाज में कश्मीर जे इशू ते हिकिड़ो बैकग्राउंड ॾिनो। हुन खां पोइ करंट सिनारे बारे में आइडियंस खे ॿुधायो त करंट सिनारो कहिड़ो आहे, कहिड़ी एफर्ट्स हलनि थियूं पियूं ऐं फर्दर जेको आहे कहिड़ा स्टेप्स वरिता वेंदा। सॼण चाहींदा पूरी दुनिया के यूनाइटेड नेशन के जेतिरो जल्द थी सके कश्मीर जे अंदर जेको आहे सो उन्हनि जे जेके हुकूक आहिनि उन्हनि खे वापसि ॾियारिया वञनि ऐं इंडिया जी जेका बर्बरियत नाइंसाफ़ी ऐं जेका उनजी फ़ौज आहे इंडिया जी उहो हटाई वञे। गवर्नमेंट डिग्री कॉलेज नसीराबाद में मुनक़िद कयल सेमिनार में मुक़र्ररीन तोड़े शुरका जो इहो ई जज़्बो आहे, इहो ई मुतालबो आहे त कश्मीर बणिजंदो पाकिस्तान। कश्मीर पाकिस्तान जो अणटुट हिस्सो आहे जेको पाकिस्तान में शामिल थियण ताईं कश्मीरी अवाम जी आज़ादीअ ताईं हीअ जदोजहद जारी रहंदी। पाकिस्तानी अवाम, पाकिस्तान जा नौजवान, पाकिस्तान जा शागिर्द, उस्ताद सभु गॾु आहिनि, मुतहद आहिनि ऐं कश्मीर पाकिस्तान बणिजंदो। कैमरामैन सजाद कलोड़ सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।